मलिकार माहिया ज़ुबैर खोड़ो माहिया सबाबड़ो हेडलाइंस में अठूं पुलिस शुरुआत में शामिल कंदासीं। पंजाब ऐं केपी जो चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ दरख़्वास्त वारे मामले में इत्तेहादी हुकूमत जे टिनि वॾनि पार्टियुनि धुरण लाइ दरख़्वास्तूं सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियूं आहिनि। बिल्कुल नासिन अवां खे अपडेट कयो पिया। रजिस्ट्रार ऑफिस नून लीग पीपल्स पार्टी ऐं JUI पारां धुर बणजण वारनि दरख़्वास्तूं वसूल कयूं वयूं आहिनि। रजिस्ट्रार ऑफिस सियासी जमायतुनि जूं दरख़्वास्तूं इजाज़त वठण बाद वसूल कयूं आहिनि। ख़बर अवां खे ॾियूं पिया। पंजाब ऐं KP जूं चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ दरख़्वास्त वारे मामले जे हवाले सां अपडेट कयो पिया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम। जी बिल्कुल, कुछ ही देर में चीफ जस्टिस सरबराही में पजुर्किन लार्जर बेंच पंजाब ऐं KP के में चूंडूं मुलतवी करण जे हवाले सां दरख़्वास्तुनि जी ॿुधणी कंदी। ऐं कल जीअं त सियासी धुरनि जे तरफ़ां हिन केस में धुर बणजण जो सियासी पार्टियुनि जे तरफ़ां हिन केस में धुर बणजण जो फ़ैसिलो कयो वियो। अॼु पीपल्स पार्टी नून लीग ऐं JUI जे तरफ़ां बाज़ाब्ता तौर ते दरख़्वास्तूं ॾिनियूं वयूं आहिनि। रजिस्ट्रार ऑफिस उहे दरख़्वास्तूं जमा करायूं वयूं आहिनि। फारूक एच नाइक, अकरम शेख ऐं कामरान मुर्तज़ा जेके आहिनि उहे सियासी पार्टियुनि जा वकील आहिनि, उहे अॼु पेश थींदा। अॼु सुबुह जो अटॉर्नी जनरल वज़ीर आज़म पाकिस्तान सां मुलाक़ात कई आहे ऐं समूरी सूरत हाल ते गौर वीचार कयो आहे। अटॉर्नी जनरल उन खां आगाह पिणु कंदो सुप्रीम कोर्ट में। ऐं सियासी जेका सा क़यादत आहे उहा पिणु अॼु इम्कानात अॼोकी ॿुधणी दौरान अचे ऐं उन्हनि जा जेके वकील आहिनि उहे पैरवी कंदा। हिन में अॼु इलेक्शन कमीशन जो वकील जेको आहे उहो अहम मौक़िफ़ रखंदो ऐं जेके मीटिंग्स थियूं उन्हनि मीटिंग्स जा मिनट्स जेके आहिनि उहे सुप्रीम कोर्ट आॾो पेश कंदो। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।